वेलकम बैक टू आज़ीन अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था मुल्क के सियासी मंज़रनामे ते। कल्ह जो छिकताण वारी सूरत हाल हुई, अचानक उहा कॉल ऑफ थी वई ऐं अॼु जेको आहे असेंबली के अंदर बिल भी पास थिया आहिनि। ॿिए तरफ़ असांखे जेको बलोचिस्तान के अंदर जेका नो कॉन्फ्रेंस मूव हुई बिज़ंजो साहब के ख़िलाफ़, जेको वज़ीर आला आहिनि कुद्दूस बिज़ंजो साहब, उनके ख़िलाफ़ उहो नो कॉन्फ्रेंस मूव भी नाकाम थी वई। बहरहाल बलूचिस्तान और मुल्क के मजमूई सियासी मंजरनामे से गुफ्तगू करने अस राब्तो किया है। कोयटा में असांखे जॉइन किया मुल्क के सीनियर सहाफ़ी नामियार जिनगार जनाब जावेद लांघा साहब। जावेद लांघा साहब सलाम अलैकुम। जावेद कीअं था ॾिसो, अॼु कोयटा का शुरू कयो था, इहो कोयटा में एक्सपेक्टेड हो कुद्दूस बिज़ंजे साहब के ख़िलाफ़ नो कॉन्फ्रेंस मूव जो फेल थियण? जी ये सच मेरे ख्याल में फेल थियण एक्सपेक्टेड 50-50 चांसेस हुआ ऐं जहिड़े नमूने सां जाम कमाल खान गुणे वॾे वज़ीर पोर्ट्रे कयो पंहिंजी नो कॉन्फिडेंस मूव जंहिं ॾींहुं तहरीक जमा पे करायूं त उन ॾींहुं जेका मीडिया टॉक कई उन में चयो त वफ़ाक़ी हुकूमत जो ऐं जेकी यूनिटी गवर्नमेंट आहे उनजो उन सां ज़बानी तौर वाइदो थियल आहे त जॾहिं मर्कज़ मां सॼी सूरत हाल वाइंड अप थींदी त बलूचिस्तान में जेका तब्दीली ईंदी ऐं मूंखे जेको हटायो वियो आहे उनखे उहो कंपनसेट कंदा। पर अॼु जेका सूरत हाल हुई उन में लॻे ईअं पियो त जाम साहब जेको आहे उहो घुर्बल होमवर्क न करे सघियो ऐं बुनियादी तौर 13 मेंबर असेंबली में उन करारदाद जी हिमायत में हुजणा उन खां पोइ उहा रिथ मंज़ूर थिया। अॼु जाम साहब तरफ़ां 20 ऐं 25 मेंबरनि जे दावा बावजूद सिर्फ़ु 11 मेंबर जेके असेंबली में हाज़िर थी सघिया ऐं ईअं डिप्टी स्पीकर जेका आहे उहा तहरीक रद्द करे इजलास जेको आहे अणॼायल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो, जंहिंमां लॻे पियो त जाम साहब को होमवर्क न कयो। ऐं अॼु हिते जेके मर्कज़ में इतिहादी आहिनि ख़ासि करे बलूचिस्तान नेशनल पार्टी मैंगल ग्रुप उनजे पार्लियामानी लीडर जेका प्रेस टॉक हुई अख्तर लांगो जी उन मां उन चयो त असां सां जाम साहब हिन ते को बाज़ाब्ता मशवरो न कयो आहे ऐं ज़हूर बुलेती सिर्फ़ु गैर रस्मी तौर असां वटि आयो हो ऐं उन्हनि जो अहिड़ो इज़हार कयो त हू नो कॉन्फिडेंस मूव आणनि पिया। ऐं साॻिए तरीक़े सां JUI जो बि कोई अहिड़े क़िस्म जो रद्द अमल हो त जाम कमाल खान इन नो कॉन्फिडेंस मूव ते को असां सां बाज़ाब्तो तौर ॻाल्हि ॿोल न कई आहे, जंहिंमां वाज़े थियो त जाम कमाल वाक़ई को होमवर्क न कयो ऐं पंहिंजी ख़्वाहिश तहत उन्हनि नो कॉन्फिडेंस मूव उहा जमा करे छॾी। ॿिए पासे जेकॾहिं तव्हां ॾिसो त नो कॉन्फिडेंस जेका मूव आहे उनजो नाकाम थियण जा जेके सबब आहिनि उनखे मर्कज़ी जेका सियासत आहे उन सां बि जोड़े सघिजे थो। जी छाकाणि बलूचिस्तान में जेको गोसिप आहे उन में इहा आहे त मर्कज़ में बि जेका असेंबली कुझु ॾींहंनि में यानी आफ्टर बजट या बिफोर बजट टुटण बि वञे ऐं हिते जेके बलूचिस्तान जा हुकूमती हल्का आहिनि उन्हनि में इहा ॻाल्हि आम आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहा बि टुटंदी इन करे असेंबलियूं बि टुटंदियूं। इन करे बलूचिस्तान में जेका हिन वक़्त जी तब्दीली आहे जॾहिं बलूचिस्तान में बलदियाती चूंडुनि जो जेको पहिरियों मरहलो थी रहियो आहे उन दौरान इहा हिकिड़ी जेका आहे त गैराम क़िस्म जी तब्दीली जंहिं ते मर्कज़ खे का ख़ासि दिलचस्पी न हुई, इन करे जाम कमाल खे घुर्बल जेका सपोर्ट उहा न मिली सघी आहे। ऐं जून जो महीनो इन सिलसिले में जून जो जेको पहिरियां हिकु हफ़्ता अच्छा, मरकज़ी सियासत के हवाले से तव्हां ॻाल्हि कई, मरकज़ी सियासी मंज़रनामे खे तव्हां कोयटा में वेही कीअं पे ॾिठो? कल्ह जेको हुयो इमरान ख़ान जो त धरणो थींदो ऐं उनखां पोइ हीउ थींदो, ऐं कोयटा बलूचिस्तान सिंध ऐं पंजाब मां त ख़ैर उनखे का ख़ासि मोट कोन मिली, छाकाणि त पंजाब जे अंदर बि के वॾा क्राउड्स कोन निकिरी सघिया। पर KPK मां जेको क्राउड हू वठी आयो उहो जेको उनजो ऐलान हुआ उनके बरक्स अचानक सुप्रीम कोर्ट विच में अची वई, परमिशनूं मिली वियूं, हुकूमत खे ममानत थी वई त बाबा कंहिं बि क़िस्म जो जेको आहे पकड़ धकड़ ऐं रोकथाम न थिए, जॻह मिली वई ऐं जॻह जे बावजूद भी इमरान ख़ान जेको आहे धरणो जेको आहे करण जे बजाय बनी ॻाल्हि हलियो वियो। ॾिसो पिया पहिरियां त मां हिन ते जेको आहे सो पंहिंजी ज़ाती राय ॾींदुसि इहा त जेको कल्ह कुझु थियो आहे सॼो ॾींहुं ऐं उन जा जेके नतीजा निकिता ऐं उन मां पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ज़बरदस्त वाज़े थी त सिस्टम में इमरान ख़ान लाइ जेका सपोर्ट आहे उहा अञा ताईं बिल्कुलु मौजूदु आहे। उहा सपोर्ट पहिरियां त असांखे नज़र पे आई त जेका अंदरि एस्टेब्लिशमेंट में उन जा हमदर्द ऐं साथी आहिनि उन में जेका डिवीज़न आहे उनखे सपोर्ट आहे ऐं कल्ह जे मामले में त ज़ाहिर थी वियो त जुडिशरी में बि हिकिड़ी सब्सटेंटिव सपोर्ट जेका आहे इमरान ख़ान लाइ मौजूदु हुई। इमरान ख़ान खे ख़बर हुई त केतिरो क्राउड आणे थो सघे, पर उन जेको पंहिंजी ॻाल्हि कई हुई त मां इस्लामाबाद में पंहिंजो रेड ज़ोन में उते पहुचंदुसि ऐं उन ॻाल्हि खे उन पूरी कयो। ॼण ईअं लॻो त सिस्टम मां बि उनखे इहा सपोर्ट मिली ऐं कोर्टुनि उन्हनि जी मदद कई उते पहुचण में। जेको मंज़रनामो हो, नुक़सानु हो, मैसेज हो, त इमरान जी जेका माइट आहे उनखे ट्रांसलेट करण लाइ उनखे सॼो इंतज़ाम करे ॾिनो वियो ऐं अॼोके फ़ैसिले मां जेको इमरान जे ख़िलाफ़ु तौहीन अदालत वारो उन मां बि इहा रिफ्लेक्शन वाज़े तौरु मिले पई
त ॼण शयूं तमामु घणियूं मैनेज थियल हुयूं ऐं उन जे पुठियां पसे पर्दा जेके जीअं चइबो आहे त मौज ऐं अंदरूनी दरिया बैरूनी दरिया कुझु न ई त ॿाहिरि जेको असांखे कुझु ॾिसण में पियो आहे उन खां वधीक जेको जोड़ तोड़ जो जेको अमल आहे उहो अंदरि लॉबिंग जेका थिए पई ऐं सुबुह खां ई ॻाल्हियुनि में जेका ॿई धुरियूं वेठल हुयूं ऐं आख़िर ताईं वेठा रहिया ऐं अॼु बि इंगेज हुआ मुख़्तलिफ़ हवालनि सां त इन मां कुझु लॻे थो त को विचो रस्तो मिडल पास जेको आहे उन ते पहुता आहिनि ऐं छाकाणि जो IMF तां जेका रिफ्लेक्शन मिली आहे त तेल जूं जेके क़ीमतूं आहिनि ऐं जेका सब्सिडी आहे ख़तमु करण लाइ IMF बिल्कुलु ॼण बज़िद आहे हिन प्रोग्राम ते त अॻूणी हुकूमत जेको डिफाई कयो आहे उहो अंडू कयो वञे अहिड़ी सूरत हाल में मुंहिंजे ख़्याल में हाणे शायदि सेकंड थाट हिन सरकार वटि बि अची वियो आहे अॼोकी जेका कानून साज़ी आहे उन खां पोइ हिकिड़ो ॼण माइल स्टोन शहबाज़ हुकूमत जेको आहे ऐं यूनिटी गवर्नमेंट ॼण पूरो करे वरितो आहे कानून साज़ी जो ऐं बाक़ी जेका कानून साज़ी रहियल हूंदी उहा बि मुंहिंजे ख़्याल में प्री बजट हिननि जे हथां थी वेंदी उन खां पोइ ही पाण बि शायदि हुन इलेक्शन ॾांहुं हलिया वञनि ऐं इमरान खे बि अहिड़े क़िस्म जो मैसेज शायदि हिननि तरफ़ां पहुचायो वियो आहे अॼु मूंखे जेको बलूचिस्तान में सभु जेको कुझु थियो आहे जेका गोसिप आहे त उन मां जेका रिफ्लेक्शन मिले थी त उन में कुझु न कुझु अहिड़ो ज़रूरु आहे जो प्री टाइम जेका इलेक्शन जो ऐलान कयो वेंदो ऐं असेंबली अच्छा सिस्टम हलाईंदड़ जेके आहिनि ऐं जंहिं चवां थो त सिस्टम में इमरान जी सपोर्ट आहे सिस्टम हलाईंदड़ जेके आहिनि उन्हनि खे इमरान खे कढणु ऐं वरी पोइ हाणे उन्हनि खे अकोमोडेट करणु ऐं फैसिलिटेट करणु ऐं डी चौक ते पहुचाइणु ऐं वरी अर्ली इलेक्शन कराइणु मां कहिड़ो फ़ाइदो आहे ऐं हीअ जेका यूनिटरी गवर्नमेंट जंहिंखे तव्हां चओ था उन जेको हीअ आई आहे छा सिर्फ़ु इन लाइ आई आहे त IMF जे सां सही करे इहो जेको बैगेज आहे जेको इमरान ख़ान रखी वियो आहे उहो पंहिंजे कुल्हे ते खणी इलेक्शन में वञे ॾिसो बज़ाहिर त ईअं थो लॻे पर अंदरि जेका फैसिलिटेशन हले थी ॻाल्हियूं हलनि थियूं अकोमोडेशन हलनि थियूं उहे फ्यूचरिस्टिक बि हूंदियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हां चओ था त इस्टेब्लिशमेंट लाइ वॾो माइल स्टोन हो त इमरान ख़ान जेको एडवेंचर करणु पियो वञे उहो घटि में घटि टरी वियो आहे त जेकॾहिं फ़ौज जे सरबराह खे हू कंहिं नोटिफिकेशन ज़रिए हटाए छॾे हा उन वक़्तु त उन सां सूरत हाल ख़तरनाक थी वञे हा उहो उन्हनि एवर्ट करे छॾियो आहे इन क़दम सां इमरान ख़ान खे हटाए त हाणे मुंहिंजे ख़्याल में जेका बि नई गवर्नमेंट ईंदी उहा असेसमेंट आहे उहा ज़ाहिर आहे इमरान जी न हूंदी न वरी इमरान सां जेका आहे उहा का अलाइड गवर्नमेंट ईंदी घणे भाङे जेका सूरत हाल इन करे हिकिड़ो वॾो माइल स्टोन उन्हनि अचीव करे वरितो आहे ऐं हुकूमत जे मथां जेको तमामु घणो प्रेशर आहे हाणोकी सरकार जे मथां यूनिटी गवर्नमेंट जे मथां महांगाई जो ऐं सभिनी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जो मुंहिंजे ख़्याल में बज़ाहिर उहे चवनि था पर प्रैक्टिकली उहे तयारु न आहिनि जावेद जॾहिं इमरान खे इहो मैसेज मिलंदो इमरान हाणे जीअं तव्हां चओ था त चूंडूं जल्दी थींदियूं ऐं इमरान इन मैसेज सां वेंदो त मां तेल जूं क़ीमतूं रोकियूं हुयूं मां IMF जो दबाव क़बूल न कयो मां अमेरिका जो दबाव क़बूल न कयो मां रूस मां तेल सस्तो वठणु वियो हुउमि हे हिननि बजाए जो उन सॼी हुनजे करे हे IMF ऐं अमेरिका जे चवण ते विया इमरान खे त हिकिड़ो ठहियलु ठुकियलु नैरेटिव मिली वेंदो इलेक्शन में न इमरान खे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा नैरेटिव हुनजा जेतिरा मुंहिंजी ज़ाती राय में जेके बाहि थी सघिया उहे इहे ई आहिनि हाईएस्ट लेवल ते समूरा नैरेटिव बयानिया खणी आयो अमेरिका जे जी साज़िश जो बयानु हुयो उन खां पर महांगाई जेका क्रिपिल कंदी आवाम खे जेका तेल जी क़ीमतुनि खां पोइ उहा त रियलिटी हूंदी न उहो त बयाने खां वधीक रियलिटी हूंदी मुंहिंजे ख़्याल में 1.5 महीने जी सरकार जेका आहे उन ते 1.5 महीने जो ई भार पवंदो 4 सालनि जी जेका सरकार आहे छाकाणि हुकूमत खां निकिरण खां पोइ ही बि सभु फ्री हूंदा जेके इलेक्शन में वेंदा उहे ज़ाहिर आहे कैंपेनिंग सॼी थींदी इन ते इशू ई महांगाई हूंदो छाकाणि जो माण्हुनि जूं लिटरली जेके आहिनि चीखूं ई रड़ियूं हूंदियूं ऐं पॉलिटिक्स त थियणी आहे ऐं इमरान जे हिकिड़ो तजुर्बो करे चुको आहे ऐं पाकिस्तान जेका मुल्क जी तारीख़ आहे उन में कॾहिं बि जेका गवर्नमेंट आहे उहा इलेक्शन जे ज़रिए ॿियो दफ़ो रिवर्स न थींदी आहे ऐं अहिड़ी सूरत हाल में जॾहिं फ्री एंड फेयर इलेक्शन जा जॾहिं इम्कान पैदा कया वञनि त इमरान ख़ान जी जेका मैक्सिमम वोट आहे हाइट ऑफ हुनजी पॉपुलरिटी उहा 33% ऐं 70% जेको वोट आहे उनजे ख़िलाफ़ु आहे जेके हाणे यूनिटी गवर्नमेंट में पार्टियूं मौजूदु आहिनि त इन करे फ्यूचर में पाकिस्तान में हिकिड़ी कोलिशन गवर्नमेंट ठाहिण जे जेकॾहिं को आहे रस्तो त इहे ई पार्टियूं इन्हनि मां ई को कोलिशन सरकार ठाहींदी आहे 2/3 मेजॉरिटी जा हिन वक़्त जी पॉलिटिक्स में किथे मूंखे इम्कान नज़र नथा अचनि इन करे मुंहिंजे ख़्याल में जेका इलेक्शन आहे उहा हाणे हिननि खे बि सूट थी करे बजाए हिन जो सॼो डेबरी खणी ऐं हिकिड़ो रिस्क ऐं एडवेंचर करण खां ही बि चाहींदा त कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे उहो तव्हां रस्तो वॾी महिरबानी जावेद तव्हां असांखे अपडेट कयो नाज़रीन कोयटा मां बलूचिस्तान जी आदि वारे हंधि कोयटा मां सीनियर सहाफ़ी जावेद लांघा सां गॾु हो अॼु कुद्दूस बिज़न जो जेको वॾो वज़ीर आहे उनजे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक जेका आहे उहा नाकाम थी आहे ऐं जावेद जीअं ॿुधायो पिए त उनजो हिकिड़ो
कनेक्टिविटी आहे कल्ह जेको इस्लामाबाद जे अंदरि थियो ऐं उते जीअं मामला सेटल थी विया ऐं जेको माण्हू फोर्स ई पिया कनि त भई हाणे शायदि वफ़ाक़ जे अंदरि बि हुकूमत को वॾो अरसे ताईं न हलंदी, तंहिं करे बलूचिस्तान जे अंदरि हिन तब्दीली जो को ज़रूरत महसूसु न कई वई। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी हिन प्रोग्राम खे वधीक अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु